अस्सलाम वालेकुम। बिलावल ख़ास के लिए यार घणा ही माण्हू जेके ॿी ज़ाति आहिनि कमेंट्स में चवनि था यार तूं ख़ासि के लिए थो करीं, त उन्हनि खे मां चवणु चाहियां थो त बाबा मां ख़ासि के लिए आहियां। मुंहिंजी रगूं आहिनि न, हीअ रगूं, इन्हनि में ख़ासि के लिए जो रत आहे। बाबो ख़ासि के लिए, मां ख़ासि के लिए, पर ॾाढा ख़ासि के लिए, तर ॾाढा ख़ासि के लिए, नस्ली तौरु ख़ासि के लिए आहियां। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे पंहिंजे मुसलमान हुजण खां पोइ पंहिंजे ख़ासि के लिए हुजण ते फ़ख़्रु आहे। इहो मां सरेआम चवां थो। बाबा मां ख़ासि के लिए आहियां त ख़ासि के लिए कंदसि न, ॿियो कुझु त कोन कंदसि न। मां पंहिंजी ज़ात खे प्रमोट थो कयां, रिप्रेज़ेंटेट थो कयां, त पोइ उन में का ग़लति ॻाल्हि त न आहे। हा असां मञूं था असां ख़ासि के लिए में पाण में ॿधी फ़िलहाल न आहे, 3-4 इताद में, पर आहियूं त सभु ख़ासि के लिए न। कॾहिं न कॾहिं इंशाअल्लाह ठही वेंदासीं। ज़िंदगी में अहिड़ो मोड़ बि ईंदो, अहिड़ो वक़्तु बि ईंदो, असां पाण में ठही वेंदासीं, पाण में हिकु थी वेंदासीं, हिकु ताक़त थी वेंदासीं। हीउ बिलावल ख़ासि के लिए जो वाइदो आहे, पंहिंजी ख़ासि के लिए क़बीले खे हिकु कंदो। जेकॾहिं हिकु इताद नथा थियनि त घटि में घटि मां ख़ासि के लिए खे एतिरो कंदुमि त पाण में मोहबत हुजे। हिकिड़ी इताद वारो ॿिए ख़ासि के लिए खां नफ़रत न करे, भले इताद अलॻि हुजनि या लीडर आहिनि, भले पंहिंजा अलॻि चूंडनि, पर मोहबत क़ाइमु रहे, अमन क़ाइमु रहे ऐं पंहिंजी ख़ासि के लिए सां मोहबत करे। सम्झो था न मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मां पंहिंजे ख़ासि के लिए खे अहिड़ो तयारु कंदुमि त हू पंहिंजे ख़ासि के लिए खां पंहिंजे दिलि मतिलबु मोहबत कंदो, हर ख़ासि के लिए सां मोहबत कंदो। सही आहे। पोइ भले चाहे कहिड़े ग्रुप जो बि हुजे, एतिरो असां करे सघूं था। अगरि हिकु नथा थियनि त कोशिशि त कम बि हिकु थी वञनि, अगरि नथा बि थियनि त एतिरी मोहबत हूंदी त हिकु ॿिए जे इतादनि में भले अलॻि हुजनि, पर नफ़रत न हुजे, मोहबत हुजे। कॾहिं बि ख़ासि के लिए जेको ग़लति वक़्तु थिए सभु ख़ासि के लिए गॾु थी हिकु थी बीह रहनि। मूंखे पंहिंजी ख़ासि के लिए क़ौम पंहिंजी जान खां मथे आहे। आई लव माई ख़ासि के लिए ट्राइब, ऐं मूंखे पंहिंजो प्राउड आहे। आई एम प्राउड टू बी ख़ासि के लिए, प्राउड बी ख़ासि के लिए। मूंखे पंहिंजे ख़ासि के लिए हुजण ते फ़ख़्रु आहे। ऐं पंहिंजी ख़ासि के लिए कबीले लाइ असां पंहिंजो सिर कुर्बान करे सघंदासीं। असांजी ख़ासि के लिए कबीले खां एतिरी मोहबत आहे, छो त असांजा अबा ॾाढा सभु ख़ासि के लिए आहे, पूरी पीढ़ियूं ख़ासि के लिए आहिनि, रत असांजा DNA सभु कुझु ख़ासि के लिए। त असां ख़ासि के लिए खे रिप्रेज़ेंट कंदासीं न। ऐं ॿी कहिड़ी ज़ात खे रिप्रेज़ेंट कोन कंदुमि। मां ख़ासि के लिए मां ॿी कहिड़ी ज़ात खे रिप्रेज़ेंट कयां या ॿिए कंहिंखे रिप्रेज़ेंट कोन कंदुमि। लाज़मी ॻाल्हि, हर को पंहिंजी ज़ात खे रिप्रेज़ेंट करे, हुनजो हक़ु आहे, त मुंहिंजो बि हक़ु आहे मां पंहिंजी ज़ात खे रिप्रेज़ेंट कयां। इन लाइ महिरबानी करे जेके 3-4 माण्हू आहिनि ग़लति कमेंट्स कया, उहे महिरबानी करे अॼु खां पोइ इहे कमेंट्स न कजो। ऐं छो त मां ख़ासि के लिए ख़ासि के लिए खे रिप्रेज़ेंट कंदो रहंदुसि। अल्लाह हाफ़िज़।